अजे मुसलमानों मुसलमानी निकली हुई जुल्म जी इंताया केडो रानीपुर में वाक़ थिया न्याणे वारो जे वेचारे जो फातिमा नालो अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ तरपाईंदड़ियो वाक़ियो प्रवारींदड़ियो वाक़ियो इन वेचारीअ जो कहिड़ो कसूर हो वेचारी 10-12 सालनि जी छोकिरी अल्लाह अकबर कबीरा केड़ी ज़ुल्म जी इंतहा थी केॾो वेचारी नंढड़ी ॿारीअ सां तशद्दुद थियो केॾो वेचारीअ खे ईज़ायो अल्लाह अकबर कबीरा अहिड़ो माहौल लॻो पियो आहे पोइ तॾहिं दज़ाब था अचनि एड़ो माहौल दोले जो मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा जल्दी पुट पढ़ायो जल्दी नियाणियूं पढ़ायो ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे हिन मोबाइल तबाह करे छॾियो आहे नियाणियूं न विहारियो पुट न विहारियो जल्दी पुटनि जा निकाह करायो जल्दी नियाणियुनि जा निकाह ऐं शादियूं करायो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मेहरबानी करे पंहिंजो घर जो माहौल दीनदारी वारो बणायो मेहरबानी करे पंहिंजे जिंदगी में दीनदारी आणियो मेहरबानी करे पंहिंजे माहौल में दीनदारी आणियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अॼु दीनदारी मुसलमानों में निकिरी वई आहे अॼु मुसलमानों मुसलमानी निकिरी वई आहे ज़ुल्म जी इंतहा केडो रानीपुर में वाक़ थिया न्याणे वारो जे वेचारे जो फातिमा नालो अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ तरपाईंदड़ियो वाक़ियो प्रवारींदड़ियो वाक़ियो इन वेचारीअ जो कहिड़ो कसूर हो वेचारी 10-12 सालनि जी छोकिरी अल्लाह अकबर कबीरा केड़ी ज़ुल्म जी इंतहा थी केॾो वेचारी नंढड़ी ॿारीअ सां तशद्दुद थियो केॾो वेचारीअ खे ईज़ायो अल्लाह अकबर कबीरा अहिड़ो माहौल लॻो पियो आहे पोइ तॾहिं दज़ाब था अचनि तॾहिं त मांग वारो अज़ाब तॾहिं त ॾुखड़ वारो अज़ाब तॾहिं त परेशाननि वारो अज़ाब तॾहिं त बीमारनि वारो अज़ाब तॾहिं त बरसातनि वारो अज़ाब तूफाननि वारो अज़ाब जो मक्के शरीफ जहिड़े शहर में मदीने शरीफ जहिड़े शहर में भी तूफान है वॾी बरसात बरसी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अॼु अल्लाह नहीं इन जाल बजे करे नाराज़ अॼु अल्लाह इन बेदीनी जे करे काविल अॼु अल्लाह इन गुनाह जे करे नाराज़ अॼु अल्लाह इन ज़ुल्म जे करे नाराज़ जाॾे नज़र कयूं था होगी ज़ुल्मी ज़ुल्म जाॾे नज़र कयूं था होगी बेहयाई बेहयाई जाॾे नज़र कयूं था होगी पिछड़ाई पिछड़ाई अल्लाह अकबर कबीरा और मुसलमानों संभालो पार वक्त तो अल्लाह ने मोतिए जो पाए अल्लाह के परचाओ अजो अल्लाह जी दरबार दरगाह में अल्लाह को माफी दो ओ मुझे अपने भेड़ियों ता मुसल्लत दे तो अजो अल्लाह के रिजाए अल्लाह के परचाओ अल्लाह को माफी दो मां सबनी के गुजारिश करना मेहरबानी करो हुजूर अल्लाह तो और दाड़े उबराड़ियों रखो ओ बेदीनों दीनदार दो ओ बेनमाजियों नमाज पढ़ना शुरू क्यों ओ बेरोज़ा दो रोज़ों को इत्माम करो ओ ज़ानियों ज़ना ख़ुतबा ओ शराब पियण वारन खे मार्ज़ करणा वा शराबियो तौबा ताबत ओ जुआ खेॾण वारो जुआ ख़ुतबा ताबत ओ रिश्वत
रोटियां वठण वारो दुआ रिश्वत हो तौबा ताब दो और गुनाह हो तौबा ताब दो मुसलमानों वक्त का तौबा जो सरे अल्लाह अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादियल्लज़ीना असरफू अला ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूर